अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरीज़ दुलाब जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में छा पुलिस शाहनवाज़ ख़ान खे गिरफ़्तार करण में कामयाबु थींदी? छा शाहनवाज़ ख़ान खे सज़ा पक मिलंदी? या शाहनवाज़ ख़ान वरी पंहिंजी जान छॾाए ईंदो? या मंसूर ख़ान जा जेका इहे माण्हू जेका हाशिम वारा आहिनि इन्हनि खे शाहनवाज़ ख़ान दुफ़ कराईंदो? आख़िर अचण वारे एपिसोडनि में छा थियणो आहे छा न थियणो आहे, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों, थी सघे त असांजे यूट्यूब चैनल शाद को सवर खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। हलूं था जी अपडेट की तरफ। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां, शाहनवाज़ ख़ान शातिर माण्हू आहे, उहो गेम सॼी सम्झी चुको आहे। पर मंसूर ख़ान भी को कचूं गोलियूं न आहिनि खाधे, उहो भी पको इंसान आहे, सभु कुछ सम्झी वेठो आहे, जेल भोॻी वेठो आहे। हाणे ॾिसो तव्हां, तमामु जल्द जेको आहे मंसूर ख़ान पको कमु करे चुको आहे। शाहनवाज़ ख़ान जे ख़िलाफ़ इहा जेका गवाही आहे हाशिम वारनि जी अचण वारी आहे तमामु जल्द। ऐं छो त हाशिम वारा हाणे पंहिंजो साह बचाइण जे लाइ बि गवाही ॾींदा हुनजे ख़िलाफ़, पोइ शाहनवाज़ ख़ान जो सम्झ ढींगो ढेरी ऐं पुलिस इनखे गिरफ़्तार कंदी। मां लगातार पोइ इन किस्से में तव्हांखे ॿुधायो त शाहनवाज़ ख़ान खे कोई कोन मारींदो, इहो क़ानूनी तौरु कमु थींदो ऐं इहो पुलिस ई खणी वेंदी। ऐं मां इहो ॿुधायो त मंसूर ख़ान कॾहिं बि खून ख़राबो न चाहींदो ऐं इनखे जेल कराईंदो शाहनवाज़ ख़ान खे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब ज़रूरु कंदा, बेल आइकन खे ऑल ते कंदा दोस्तों। अल्लाह हाफ़िज़।